वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वअला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। मुझे मोहतरम दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अज शाबान जी भलारी 15 रात असांजे भाउ मरहूम मग़फ़ूर मौलाना मोनीर अहमद रहमतुल्लाह अलैह जे याद में संदस रूह जे ईसाले सवाब ख़ातिर हिन रखरायल क़ुरान पाक जे प्रोग्राम में तव्हां सां सभु रब खे राज़ी करण जे लिए सां इकट्ठा थिया। शल रब साईं समूरन जी हाज़िरी के कबूल ए मंजूर फरमाए। वेही रह वेही रह ओ काकड़ी तू वेडो चवा वेही रह अंदर सिया। अज टाइम जो हिसाब तहां भी न कजो। टियों ॾींहं काशे ॾे वियासीं उतो जो शाबस उन्हनि माण्हुनि खे वीचारा पाणी पीअनि बि था उहे त ठही विया आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन शल मरहूम मग़फ़ूर जी क़ब्र जन्नत जे बागनि मां बाग बणाए। शल रब्बुल आलमीन साईं मुनीर अहमद खे जन्नतुल फिरदौस में बुलंद दर्जात नसीब फरमाए। अज भलारी रात तव्हां सां सभु गॾिजी उन्हनि समूरन मरहूमिन जे लाइ जेके भी ये दुनिया छॾे विया आहिनि समूरनि जे लाइ बख़्श जूं दुआऊं बि घुरूं। पंहिंजे इस्लाह जे लिहाज़ सां बि अल्लाह जे आॾो दुआऊं घुरूं त अल्लाह असांखे बि अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। बख़्श जी रात आ, रहमत जी रात आ, बरकत जी रात आ।
पर उहा बख़्शिश थींदी तॾहिं जॾहिं असां कंहिंखे पंहिंजो हक़ ॾेई थोरो हिन तार खां परे थी थोरो हिन तार असां कंहिंखे पंहिंजो हक़ ॾेई पोइ सची दिलि सां तौबा कंदासीं त बख़्शिश बि थींदी। असां मुसलमान जो हाल त इहो आहे शबे बरात के असा नफ़ो समझोसीं 5.5 वारी मुर्गी 7 पी हले अब घणे पई हले ए बख़्शिश कराईंदा अरे एक वडी सॼी रात को भोजन को मिटन माटन के खत्म हो जा रहा है 5.5 वारी मुर्गी 7 में वरी चंदो से रब माफ़ कर जेको 250 मथी वतम सो वतम माफ़ कर भेनर जा हक खाई साई न्याणे जा हक खाई चंदो रब 15 शाबान जी रात थी भलारी माफ़ कर वो जो कचहरी कभी पर जेका निड़ी हली बेली ता भी दिल में न कजो पर जलसन को वधिक त हिन कुरानी जे फोन निड़ी वटाई मौली कासिम छा कया और नंढी गाड़ी 2 मिनट गुजरन जे पाता काते अरे बाबा इयो ही रोड आ इयो ही रस्तो आ न साह होता पटे न चाहे ता पियो साह भी गाड़ी में आ भज भजा हणा पर हिते भी तहां वो भी छा करे ता भी सब रोड ते चढ़िया बीठा हो जे मां 2-3 मिनट लेट कया थे वरी घरन में समूह के कढी अचिया अब ये ध्यान अल्लाह सही शन तवा सा समूरन मुसलमानन कलमे पढ़ंदड़न के कुरान पाक जे गालिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गालिन जे मथा शल अमल करण जी तौफीक अता फरमाए। डाडो दुखियो दौर हली रहियो आ असा गुनाहन जे एडन जबलन ते चढ़ी चुका हूं गुनाहन जे एड़े समुंड में घिरी चुका हूं जाते निकरण जो को आसरो ही कोने का बाज करे का रहम करे का मेहरबानी करे महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब सही फरमायो हो मां मेहरबाना बाना मुसा सच्चा थियन हवा रब तो फरमाए मां मेहरबाना पर बाना मुसा ए हकीकत या था जो रसूलुल्लाह सही असा जे करे रुना सजदा क्यों अल्लाह के ऐलाद क्यों तदे न शक्लियों थी मटजन न को आए भई असा जे पेशानी ते लिखजी था वजन न त अगले उम्मतन में जी गुनाह लिखजी विंदा हा न लिखजन हा तला काथे पचो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजी सजी रात रब जे आडो भी करे सजदन में अल्लाह के एलाज क्यों और रब करीम मुझन जा ऐब न उघाड़ जाए मुझन के माफ कर जाए मुझन के माफ कर मुझन के माफ कर असा नमाजू न था पढ़ूं पो भी महबूब फरमायो मुजान तिलावतू न था कयूं पो भी मिठे मोहम्मद फरमायो मुजान को भी चयो न था वठूं परावा पन्ना था सोरी दावतों परावा खाता था मटी दावतों अबे अम्मा जो बेइज्जतू कंदा दावतों न्याणियों घरन में विहारी वेठा ने भेनुन के हक न था जाऊं सब डोवा में मौजूद पो भी महबूब सही रब के एलाज कया मुझन के माफ कर मुझन के माफ कर असा एक भी चयो न था वठा पर पो भी साईं छा चयो मुंजा असा महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दसल वाट ते हलण जे ला तैयार नायो पर पो भी मिठे मोहम्मद फरमायो मुजान अल्लाहुम्मा ला तंजुर इला आमाल उम्मती वंजुर इला यद हबीबिक मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब रोई करे चो मुझो अल्लाह मुझे जे दोहन ए बंदे नजर न कर तू निहार मां रब तुझे सामू हथरा खयूं बीठो महबूब जे हथरन जे करे दुआन जे करे अल्लाह रहम कयूं धो अचई ए बनता उगाड़ जनी उन महबूब जे सदके हुजूरन मरले सलात व सलाम
महबूब मुस्तफा सैयद जेका दुआ घुरी अल्लाह अगलन जा ऐब उघाड़े मुंडन जा ऐब न उघाड़ जाए मुंडन जा ऐब न उघाड़ जाए अज वडे में वडो मसलो इहो तो हले मां बेजा ऐब उघाड़िया हो बेजा ऐब हो बेजा ऐब को भी अहिड़ो न आहे तकरीबन जेको ऐबन ते पर्दो ॾे मन अल्लाह समूरन जे ऐबन ते पर्दो ॾेई छॾे आका फरमांदा एक दबे जे ऐबन जे तलाश में न हुज जेकर चवे तो न बख्शिश मिले नंबर पेरे बेते ऐबन जे तलाश में न हुजो के जो ऐब मिली वञई त ऐब ज़ाहिर न कजाए ऐब ज़ाहिर न कजाए अल्लाह जो नालो सतारा सतार मना ढकनहार महबूब से फरमायो मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाह यौमल क़ियामा फरमाइंदा जेको बेजा ऐब ढकींदो अल्लाह ऐब ढकींदड़ जा क़यामत वारे ॾियारे ऐब ढकी असाजा अवाम तोखे तो बुधाए या गाल बे के न बुधाए वो चंदो अदामा तोखे तो बुधाए तू या गाल के सजन कलोड़न के बुधाई दो नंदी बाग पई वडी बाग पई पर चंदो के बुधाए जाना अरे न को लौट में ऐलान करया जान छटलो आवा पर चंदो बे के बुधाए जा अदा मां त झलियो मां पर जने तुझे अंदर पाण बंद न कई त बियो शो बंद कर अल्लाह जो वास्तो तव मुसलमानो नमाज पंजे जाए ते इबादत या तिलावत पंजे जाए ते इबादत या कुछ हकीकी मुसलमान भी थियूं ज़बानी मुसलमान मां पंजे जिले खैरपुर जो के मिसाल तो ॾियणो चाहियां त ऐब ढकण जे करे रब कीअं तो मेहरबानी करे एड़ो को आए माण्हू जे में ऐब न हुजे मां जने पाण भरियो पियो आ त पो ॿियनि जा ऐब कहिड़ा तलाश कंदो पेरन को वठी कर मथे ते वार वार मुंहिंजो जने ॾोहन गुनाहन में भरे लात मां ॿिए खे छा चवां आवाज़ आई अल्लाहु अकबर मां पंहिंजे खैरपुर जो मिसाल तो ॾियणो चाहियां उलरा शहर वा तकरीबन 1965 वारे बोर्ड में जॾहिं घर रही विया हर शइ हली वई उन टाइम ते उन तो जेकड़े बुजुर्ग वडड़े अशी दाढ़ी वारे शख्स बुधायो 1965 वारे बोर्ड में माल लुड़ी विया सामान घर लुड़ी विया पर कब्रिस्तान वटो एकड़ो जनाज़ो बाहर निकरी बीठो जेको लुड़े न पियो जनाज़ो असां बेड़िन ते चढ़ी करे असां बेड़िन ते चढ़ी करे जै टाइम ते जनाज़े के बेड़ीअ में रखियो से जिने हथ जो हया से पैर काडो मुंडी काडो जै पासे दो मुंडी हुई जिए जो असां वो मोड़ो खोलियो से ॾिठो त औरत जो जनाज़ो आ पर चोॾीअ जे चंड वांगुरु चमके औरत जो जनाज़ो आ खुशबू या असां हैरान थिया से असां जे गोठ जो कब्रिस्तान आए भी असां जे गोठ जी औरत बाहरों जी भी आए भी असां जे गोठ जी औरत बाहरों जी भी नाए पर असां मो कोई भी को न पो सुञाणे से असां जो पोड़ो जेको बोर्ड जे करे बे गोठ में छॾे आया से पानी जे तकलीफ जे करे बे गोठ में छॾे आया से उन वडड़े के जे टाइम ते खणी आया से चो से डाडा तू सुञाण असां त कोन था सुञाणो आए भी पंहिंजे गोठ जो कब्रिस्तान समझ में तो अचे त आहे भी माई असां जे गोठ जी जिए जो कुराड़े नजर कई तिए जनाज़े के चिंबड़ी वियो जनाज़े के चिंबड़ी करे रोए पियो सुडका पो भरे असां सोचो से त न पोड़े सुञातिया तरे ते बेचारो रोए तो पुछा कैसे से दादा छाजे करे तो रोए के जो जनाज़ो आ रोई करे चवे तो मुझे घरवारी जो जनाज़ो आ मुझे दादा तुझी घरवारी के त 40-50 साल गुजरी विया तुझे घरवारी के त 40-50 साल गुजरी विया 45 सालन को मथे तुझे घरवारी के फौत ते थी विया न पर त कफन भी सलामत आ जिस्म भी सलामत आवा
अल्लाह से नेक सालन बानन जे लाए कब्र के चई छड़ींदो आ त न जिस्म के हथ लाहे से न कफन के ज़मीन मेली नहीं होती ज़मन मेला नहीं होता मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। अगर एकड़ो मोट वीडियो आयो 22 सालन जो हाफिज 22 सालन जो को हाफिजा 17-18 साल फोत ते थियास पोइ जो कब्र जो खुली मानू मथो पाता सुभान अल्लाह चोडीअ जे चंड वांगुरु चिमके थो इए खिलंदो थो वने जणो केसा कचहरी थो करे जणो केसा कचहरी थो करे एडी खुशबू हर को न जे वरी उन के अणी वरी पांजे मुंह कने चवे थो तू सिद्धो थी अज भी सागो मा रब अल्लाहु अकबर पोड़ो वेचारो चिमरी पियो डाडा बुधा त सही तुझे घरवारी जो अमल केड़ो हो तुझी घरवारी हाफिजानी चे हाफिजानी भी को न हुई तुझी घरवारी आलम्यानी चे आलम्यानी भी को न हुई तुझी घरवारी हाजानी चे हाजानी भी को न हुई बाकी बुधा त सही तुझे घरवारी जो केड़ो अमल हो 40-50 साल गुजरी विया न जो कफन भी सलामत आ जिस्म भी सलामत आ न त हे मासु जीत खाई न त हे मासु जीत लटा मालिक लाहे वेंदा मासु खजी विंदो का शे न बचंदी हे हणा वट सट घड़ीअ ते लाया बाकी कब्र में पचंदा ते कुछ बचंदो न पर जेकॾहिं हिन सां सच्चो इश्क थी इंशाअल्लाह तुझी का भी शे मेरी न थी आवा जेकॾहिं हिन यार सां तुझो इश्क सच्चो आ त इंशाअल्लाह तुझी काई शे मेरी न थींदी तू सच्चो इश्क रख त सही न हाने ये सब इता कड़ो नेट फेसबुक ते दिसो ता पिया अली गुल न ठो पता छोरा ने खारे हो ए अमेरिका में सजो शहर तबाह बर्बाद थियो पलाल त सड़ंदे दिठो से काठियूं त सड़ंदे दिठियूं से पर भीम पलाल वांगुर सड़न इन जो नालो रब ना भीम पोसाड़े सीमट पोसाड़े लो पोसाड़े चई तो जडे मां कावड़ में इंदो आ त पो सब मुझे ला कख काना थी विंदा ओ जेके जहाज पानी पा भरे अचन जहाजन वारो पानी पेट्रोल पो थी वधी इल्ला बदश रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ डाडी सख्त आ मां जेको तो के मिसाल तो देणो चाया उन मिसाल के याद कजाए सजो शहर सड़ी वियो न शहर में मुसलमान जो एकड़ो घर आ जे मुसलमान जे घर में रब जो कुरान पयो आ उन घर के बाए कुछ न कयो उन घर के बाए कुछ न कयो चौधारी त बाए घुमंदी पी वते पर कुरान वारे जे घर में बाए न पी अचे रब समझाए त जे जाए ते कुरान वाता ते बाए न ईंदी पो मां तोखो तो पुछा कया जे जे सीने में कुरान वा उते बाए कीअं ईंदी घर में कुरान पियो आ त बाए नथी अचे सीने में हूंदो त बाए ईंदी अल्लाह सही सा समूरन के कुरान वारन सा सच्ची मोहब्बत नसीब फरमाए आमीन त चओ कुरान वारन जो वडो मकाम आ वडो कदर अल्लाह से सल तमा सा के कुरान वारन जो कदर नसीब फरमाए हाने मतो महीनो केड़ो दो जे आवा पो रमजान शरीफ में हाफिज बेचारा खत्म कढंदा न कढंदा न वो जेके हाफिज खत्म दा कढन ये करोड़पति हुंदा गरीब जा बचड़ा मिस्कीन जा बचड़ा बीठा हुंदा मुसल्ले ते उन जे लटड़न ते दीद कंदे हाल ते दीद कंदे हवा उन जे हाल ते दीद कंदे पर पो भी असा छा पुछा कंदा से सही वडे जे नियत मां हाफिज के वगो दई सका तो वो मोजड़ो मुफ्ती हुजे तो जेका सिद्धी फतवा दे त लाए से यो वगो जको पातल दद बियो छो दे हवा लाए से वगो तू हिन सा हिसाब न कर तो सा हिसाब न कर आवा तू अल्लाह जे कुरान सा लेखो न कर हो तो सा
ओ मुसलमान अल्लाह जे आडो हथरो खोले छे रब करीम रहमत वारो बरकत वारो दर तुझे लाए खोले छींदो तवज्जा कर त मां गाल के थोड़ो अगते वधाया पोड़ो वेचारो तो चवे पुछा था कर से दे त खबर तुझे घरवारी जो अमल केड़ो जे करे अल्लाह से तुझे घरवारी के महफूज करे छयो चे तो हाजानी भी कोन ही उन टाइम ते जे पोड़े जा लफ्ज हा जे वेचारो अशी दाढ़ी वारो बुधाए पो चे पो हाजानी भी कोन हाफिजानी भी कोन आलमियानी भी कोन पर एकड़ी गाल जरूर हुई चे पो न सजी जिंदगी मुझो ऐब ढके छड़ियो जा तो चवे सही ऐब किए ढके चवे तो जे टेम के माइटन शादी कराई मां त लज जे करे के कोन पो बुधाया पर चवे पो त मां शादी जे लायक कोई न हुयो पुरानो दौर लज जो पुरानो दौर लज जो शनास जो मां नडन के एकड़ी गाल चवा तो वडेरा तू भी समझा जा अज कोर्ट फैसलो कयो अज कोर्ट जो फैसलो आयो तव जेकने को छोकरो के जी छोकरी भजाए कोर्ट में निकाह करे त मुकर्रर कयो जज उनके काबीनो 28 लाख दी गणो आवा गणो 28 जडे मना छोरो पिणस के भी खपाए मानस के भी खपाए जो छा आवा जडे छोरो आके के खपाए ना 28 लाख जो हिसाब छा तो समझे हूं त बाबा लिखे दे 70.5 रुपया 30,000 20,000 पर जज चो नथा मन त रखे 28 लाख हाने पाणे छोरा नंबर भी ड्राइंदा सीमा भी मटाइंदा 28 भरे के हूं त पिण तो भरे न 5-6 लाख जटिया आवा वो तो भरे पो यो बार वरी वडेरन जे मथो वडेरन जी मेड़ा मिंदा एलाद मिंतू हणा कन छोरा लोडन वडेरा अल्लाह से असा ने छोरन के चला सही समझ नसीब फरमाए वरी चवा तो हक सच अब्बा माइट वडे तो हे न अब्बा माइट वडे तो या सभई अचन था मौलवी चवन था बाग पई वाला जुतिए सुधो जन्नत में वेंदो भरे भरे परावा लोड़ा सोरी दावतो भले बेनुन जा हक खाओ छोरन जा आशा मता थी वने विहावन में जानत झुमरी बंद न थन दोल बंद न थन पर आयो जन्नती पर मां त वरी ता सा हुज भी कंदुम गाल सिधिया मां इन जो न्यापो लिकाईंदुम छा मां इन जो न्यापो अजो के जाते होया से ओ शरण जो गोठो पर इंडिया जो बाडरो ओ मां के जे काला चवर आयो वायद को पोड़ो हो चो सा छड़ो तो न तो घुमाए बाकी घणी तो करे माजे मा तो न माजे मा यार ने जो न्यापो दी हवा माजे मोट मिठड़ी मिठड़ी तकीर कोने मिठड़ो वायद कोने मन रब के समझ दे आमीन ओ नौजवान ओ वडड़ो अर्दो तो कई वनाव ए बढकन जो मां मिसाल पो देणो चाया चेबो जे टेम ते मां शादी कई मां त शादी जे लायक कोई न हुयो शादी जे चवे तो जे टेम ते मां शादी कई मां शादी जे लायक कोई न हुम हा पर हे जुमलो चयो तो वना ओ वडड़ो शादी पुट जो भी हक वा न्याणी जो भी हक वा अवा शाजम ददा गला शादी पुत्र जो भी हक वा न्याणी जो हक वा मैटर एकड़ो अजीब जुमलो तो बुधा हिनने महीने जे अंदर मा 3 घोट डिठान नालो न खणदो मान जी उम्र 70 को मथे आ हाने शादी कई उम्र घणी पर शादी पो जे कने 70 वारे के भी जरूरत है न वाग पई वारे छोरे 25 के जरूरत है हां तू भी करे दो छोरा बैठा थी ना अला छोरा थई त मजा बुधनी तो यार डेरी करी चवनी सजी रात वाली जहन्नम मजाब में गुजरे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी व बारिक व सल्लम अलैहि मुसलमान तवज्जा तकर जे दो जे टेम ते मां शादी कई मां त शादी जेड़ो ही कोन हुयो शादी करण का बाद में चे तो मां पांजे घरवारी जे पेरन ते पटको लाए रखम शो तमा तो न जी जवानी गारी चे तो रोई करे चे मां अल्लाह जी बानी
कुर्बानी मां त तोसां वॾो ज़ुल्म कयो आहे जेकॾहिं मां मिटनि माइटनि खे ॿुधायां हे मसइलो न थिया मुंहिंजी जवानी त कंहिं बि कम जी न आहे पर तुंहिंजी जवानी मां विञाए छॾी चए थो क़यामत वारे ॾियारे अल्लाह जे साम्हूं मां कहिड़ो कंदो खणंदुमि चए थो रोई करे पेरनि ते पटको रखियो मां चयोमांसि माफ़ कर चए थो घरवारी बि मुंहिंजी नेक सालियो हुई पटको खणी करे मुंहिंजे मथे ते रखी करे चए घबराए न जहिड़ो बि अल्लाह घोट ॾिनो आहे उहो मूंखे क़बूल आहे छो त रिश्ता मथे थींदा जे घर वारे विच में जेकॾहिं तलाक चवे त तलाक ॾियां तूं त पंहिंजी ज़िंदगी जो सोच चवे थी न तलाक असां वटि मुसीबत इहा आया ओ मुसलमानो तवज्जो कयो असां वटि वॾे में वॾी मुसीबत तलाक जो रवाज थी पियो आहे बाबा इस्लाम छड़ो नमाज़ पढ़ण जो नालो न आहे इस्लाम फक़त कलमे पढ़ण जो नालो न आहे ए ॼमण खां वठी करे मरण ताईं हिक हिक शइ जी रहनुमाई थो करे हा साईं अल्लाहु अकबर यार ॾुख खां मां जुमिलो थो चवां मूं वटि हिकिड़ो फ़ैसिलो आयो हा बाबा मूं वटि पुट बि आयो पीउ बि आयो तो भी फैसला कंदो आहे बि ॿुध पुट बि आयो पीउ बि आयो तलाक जो मसइलो पुट को पुछा के छोकरा तू घणी तलाक ॾिने सच्ची ॻाल्हि ॿुधा छे थे अलाए केतिरा दफ़ा टे ॾेई छॾियूं जोरो तुझे अलाए केतिरा दफ़ा टे पिणनि को पुछा के तू ॾे ख़बर मूंखे ॿिन्ही जी ख़बर आहे ऐं पोयनि जी तोखे ख़बर न आहे छोरो चवे थो त मां ॾिनियूं आहिनि पर पिण से पोड़ो छा थो चवे त मूंखे ॾिन जी ख़बर आहे चएसि ॿ ॾाढिया ॾिनई पोइ वरी हथु ॾिनो मां तूं होरियां ॾिनई अहिड़े मां जे मुफ़्ती जा पुट पिणे जी शरीयत आहे हथु ॾिनो मां तूं तलाक जो लफ़्ज़ ॿाहिरि न निकितो हे कलामुल्लाह मिठे मोहम्मद जो फरमान तो ॿुधायां ख़ुदा जे क़ुरान सां जंग कदे त तबाह बर्बाद ओ मुसलमानो अल्लाह जे ज़ात जो कसम इन सीने में खोड़ राज खोड़ मसइला तो ॿुधाई वञा जो वॾे में वॾो मसइलो आहे टे तलाकूं ॾिना नतीजो कहिड़ो तो निकिरे टिन तलाकुनि खां पोइ बि मायूं ॿार ॼणियूं वेठियूं आहिनि मुंहिंजे साम्हूं मामला पोड़ो डंडो खणी तो बीहे त खबरदार घर जी ॻाल्हि ॿाहिरि न निकिरे छो समझे तो त मता मुझे धीउ के तलाक अचे मुझे भेण के तलाक अचे पोड़ा तू धीउ भेण जी सोचे तो पर कब्र जे नांगन विष्णु के न तो सोचे जहन्नम जे नांगन विष्णु के न तो सोचे कुरान जे आकाम सां जंग तो करे पो जेको रब सां जंग कंदो आ वो रब को खटी न सघे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन कदीर ओ मुसलमानो अल्लाह जो वास्तो तव अल्लाह जे कुरान जे हुक्मन सां मुकाबलो न कयो जेकॾहिं कसाई पकाई थी वई आहे ओ नौजवान रब जो वास्तो तव मां त इलाज कंदो रहंदो आहे छो नौजवान जो दिमाग ख़राब थी पियो आहे चांहि में जेकॾहिं खंड विसरी वई तॾहिं बि तलाक जी ॻाल्हि आहे स्त्रीअ में लटो सड़ी पियो तॾहिं बि तलाक जी ॻाल्हि आहे नाश्ते में लेट थी वई तने बे तलाक जी गाला जालिम तो त गोली हलाई पर तोके केड़ी खबर न्याणी जो घर किए तबाह थियो तोके केड़ी खबर के मिस्किन गरीब पंजे न्याणी जो डाज किए ठायो अलाए किए गरीब पंजे न्याणी जो डाज ठायो हाने मां जे जलसे तो अचा ताबा हाने मां जे जलसे घोट के वारे जलसे तो अचा तो मुसा छोकरा मिलिया जैसे असांजा मामा असांजा चाचा संग वेठा तन असां चार भाइरों आहियूं गरीब तॾहिं को संग नथो ॾे जैसे असांजा मामा आहिनि भी चंगा नेक नमाज़ी चाचा भी नेक नमाज़ी पर असांजो गरीब ऐं असांजो पीउ फोत थियो आहे न चाचा था संग हुजनि न मामा मन असां वटि जेकॾहिं पैसो आहे त ठीकु आहे पैसो न आहे त भले पंहिंजो लोड़ींदो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे टाइम ते बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला ना के शेर खुदा से असा पढ़ायो लिखो पियो हदीस पाक में शेर खुदा से के पंजो घर भी को न हो पंजो घर भी
रसूलुल्लाह सही न्याणे के घर वठी दिनो रसूलुल्लाह न्याणे के घर वठी दिनो मालूम थियो जेके न्याणी डिबिया हाथी उते के डिबो आ ते को खाइबो असा जेके दिया दिनी से सणबो हुंदो जण त असा उते केलन जो जरेब होयो से वतो डाक्सन कई आवाज वतो मा मुड़ा भी न वायदन में न दो आवाज न वायदन को मुड़ा भी न तो ता भले बेन जे न किने मुंह ते थोड़े हो कंदो आ त यार का वट ता त पंजा हो ना आवा ता त पंजा भले सबूत थी न पर लौट तो आवाज त विंदो ना और राखी भले सब आवाज विंदो पर मुसलमानो बुधो रब जे जात जो कसम तनकीद न कंदा हूं दुख थींदो आ त हे दिलबर जो मिलियो आ त आखिरकार हे आयो कंजे या अय्युहन्नास क़द जातुकुम मौइज़तुम मिर रब्बिकुम व शिफ़ाउल लिमा फ़िस सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। तवज्जो कर मुसलमान ॿियो बि तोखे मसइलो तो ॿुधायूं वञा केड़ा असां छोकरनि ॿियनि जो पासो ॾींदा इन वटि धीअ वेठी हूंदी मुसलमान वटि छोकरे खे चवंदो बाबा इनखे छॾ मां तोखे छोकरी बि ॾियां थो जीअं चवंदे तीअं कंदुमि पंहिंजे न्याणीअ जे जॻह ठाहिण जे करे पराई न्याणीअ जो घर फिटाइण वारा यादि रखजांइ थोरो जुमिलो ॾुखियो हूंदो इहो पराईअ जो घर नथो फिटाए इहो पंहिंजे न्याणीअ जो घर थो हा वाह इहो पराई न्याणी जो घर नथो फिटाए जेकॾहिं मूंखे पुछा कंदे मां तोखे खोड़ मिसाल अल जज़ाउल इहसान इल्लल इहसान बेसा भलाई कंदे त तोसां भलो थींदो जेकॾहिं बेसा बुराई कंदे त बुराई जो नतीजो बुरो थींदो आ छा चवंदा जहिड़ी नियत दावा जेड़ा रूह गाल सिधी आ जेड़ो मुंह तेड़ो मोचड़ो रावा जेड़ो मुंह तेड़ो मोचड़ो सीधी सही गाला अंदर साफ थी त इंशाअल्लाह तुझे ला रस्तो आसान न कर ब्याई दिल में सावा ओ मुसलमानो माइटो मुजा अजीजो करीबो मां तवा के जुमलो तो चवा अंदर साफा बेड़ा पारन मां हे भी जुमलो चवंदो असा मुंह ते खर्च कंदाऊ क्रीम ने मेकअप जे लियास 1000 रुपया मुंह ते खर्च कंदा पर रब जी नजर दिल ते हुंदी आ जेका असा साफ ही ना हो कंदा रब मुंह के न दिसंदो रब छा के दिसंदो इल्ला मन अल्लाह बिकल्बिन सलीम अल्लाह वट साफ दिल खपंदी आ तवज्जो कर मां तोखे जेको वाक़ियो तो ॿुधाईंदो अल्लाह समझ जाए अल्लाह सही शल समूरन के सही समझ नसीब फरमाए आमीन त चओ इहो जो वायदो त कर त बे जे लाइ बुराई न सोचींदासीं जावा बे जे लाइ बुराई सोचींदे त नतीजो केड़ो निकरंदो छा चंदो अबा जेको बे जे लाइ खड खोटींदो पाण पुल तो टपी वेंदो छा जेको बे जे लाइ खड खोटींदो वो पाण जरूर उनते तोखे मां वाक़ियो तो ॿुधायूं वञा दर्दनाक वाक़ियो तो ॿुधाया जेको बे जे लाइ खड खोटींदो पाण किरंदो अल्लाहु अकबर हिकड़ो शख्स वा जेके पुटरो ई हिकड़ो आ जेके पुटरो ई 4 पुट भी प्यारा हुंदा न 5 भी प्यारा हुंदा पर जेकॾहिं हुजे ई के हिकु तंजा वधीक उन में छा हुंदो सा हुंदो पुटड़ो भी हिकड़ो ही आ उन गोठ जे रस्ते सां हिकड़ो शख्स वा जेको पैसो वा वो वने पो यार हज ते अगे प्याजल हज हुंदा अगे छा हुंदा प्यादल वेचाड़ो हज ते पो वने उनके पैसा भी हा उनके सामान भी हो सोचे त रात थी विया तवज्जो कजाए सोचे त रात थी विया मन के वसव में रात रहा वरी सुबह जो सफर चालू रखन में गोठ वाल को पुछा कई तवा मो नेक केड़ो आ चवता भले में भलो केड़ो आ जेको वाकई भलो हो चौसे हे मानुआ इन जे ओताक में मेहमान भी रहंदा न शरीफ मानुआ खिदमत भी कंदो आ उन भी ॾिठो त वाकई भलो आ पर पैसो एड़ी शय आ जो चंगन भलन जा कम लाहे छॾी
पैसो एड़ी शइ जो चङनि भलनि जा कम उनके चई यार गाली है ते मोट पैसा भी ने सामान भी कीमती मां वञा तो भले सफर ते वञे भी हज ते तो पर पो भी शर्म हया सजो वाक्य बुधंदे त समझ में अची वने भी हज ते पो पैसो भी हलाल जो होयो भी शरीफ मानू दिल जो दिल में सोचे गोठ वालों के खबर ना है अलाए काथों जो जे करे रात जे टाइम ते खड खोटे करे न के मारे पूरे शरींदा से त पैसो भी फबी विंदो सामान भी फबी विंदो हवा पैसे कम लाथो आजे पैसे कम लाथो अल्लाहु अकबर हुन वरी दिल जाए जे खातर जी यार के यकीन थे दिल जाए जे खातर पुत्र के भी गड सुमारे जैसे मता चवे त मुके पैसो अकेलो सुमारे इन करे वो शख्स भी सुतो पुत्र के भी सुमारे और मेहमान के भी इन पंजे हिसाब सा इयो ही ज़हन रखियो त रात जो वगड़ो थींदो काती बाती खणी तिखी रखे मुंडी लाहे इते ही खड पूरे शिंदा दे हर को चंदो बाबा मेहमान है बाबा सुबह जो हलियो वियो ए त सोचे तो पर मथ्यो त ऑफिसन में सीसीटीवी कैमरा लगला हुंदा अबा कहीं शे के हथ न लायो छो त कैमरा लगी पेन मालिक दिसे तो सीसीटीवी है इन मोबाइल जो ख्याल कयो ता पर जको मथ्यो आ उन जो ख्याल वहुआ माकुम आइन मा कुंतुम जो कुछ वही तो हर जाए ते गडो उन जो ख्याल नथा रखा अल्लाह सही चल पंजो खौफ नसीब फरमाए आमीन त चो रात जो पंजे लिया सा हमरा ये जो सोचो पर अल्लाह के बियो कुछ मंजूर हो किया अल्लाहु अकबर इन जो हमरा इन डिठो त मेहमान हेडो सुमारियो आ विच ते मुजो पुटरो आ हेडो मां सुतो पियो आ हिन सोचो त अधरात उथी करे मेहमान जे खट दे वनी करे मुंडी लाईंदम पुत्र के उतारे हलंदम पर मेहमान के भी रात जो पेशाब लगो पुत्र के भी पेशाब लगो मोटी आया त खट्टा मट जी तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन कदीर तवज्जा कर उन जो पुत्र भी पेशाब ते निकतो मेहमान भी पेशाब ते निकतो मोटी जो आया इन जो पुत्र मेहमान वारे खट दे हलियो वियो मेहमान इन जे पुत्र वारे खट दे हलियो आयो अदरात जे टेम ते जिए जो वो ही शख्स थियो इनके पतो कोन हो काती खणी जो न जे सीने ते पातो काती खणी जो न जे सीने ते पातो पतो ही कोन तमा कोण के आयो जे जो पंजे पुट जी मुंडी लाहे छडी पंजे पुट जी मुंडी जो लाए छड़े उन तहां जो कई तहां ते मेहमान जागयो मेहमान जी जो जागयो उन रोशनी जो कई दिन जे हथ में कातिया रत वए थी पई पुट जी मुंडी लथी पिया रड़ियो जो कई गोठ वारा अची पाता मानू जो अची पाता यार इन जे हथ में कातिया रत वए थी पई पुट जी मुंडी लथी पिया पुछादो करे छा हकीकत जे देखे न चो मुखे चो मां पंजे पैरन ते पाण काती हैया ते बेखे न चो मुंजो पुत्र मुंजे हथन को हुन कोहरायो सिर्फ ये तमा बेज ला खड खोटन पई अब सिर्फ ये त बेज ला तवा वट न हुंदो असा जे पासे दे इयो भी मुके दा मिलंदी आ हे जेके झत्ता लगन थियु न पो जे केंजी झत थे थी केंजी नथी थे अगलो वरी छा तो करे गरम पानी झतन जे कोयर में तो विजी वने जे इन जो सड़ी वने हल बेड़ा छा अल्लाह जी कुदरत हालांकि झत जे कोयर में मामी तो बहराड़ी वाला कुड़ी में जो पुटरा झत जे कोयर में गरम पानी विंदो त वडाया झत पो जेंजू झत्ता त्यारो उन जो सड़ी पई वने जेंजे झतन में गरम पानी उए वधी पई वने केरा तुजी मुजी नियत न हलंदी तुजो मुजो इरादो न हलंदो मैं थींदो जी मुजो अल्लाह कंदो आ ओ मानु चुसड़े खुदा गंज दिनो आई
जो पंजे पुट के दुनिया जे लालच जे करे एकड़ो ही पुट यही पंजे हथ सा पांजो पुट तो कोरायो न किन्नी दुनिया जे लालच जे करे यो हिर्स हवसा अलाए काथे पहुंचाई आवा असा वारा छोकरा पी उन के नौकरी वठी दींदो न शादी को पो छा छोरो सोचींदो घरवारी कन भरिंदस सजी पगार माना तू इनन के दे पो तू सजी जिंदगी केंडो खादो आवा तू सजी जिंदगी केंडो खादो चंदो तो मुंडी पगार मो अब्बो शो खाए अम्मा शो खाए अरे तोके पगार मिलिया पी मां जे दुआन सा तू वो पी मां जा पैर पकड़ त तुझे ला आसानी थे आवाज है अल्लाह सही चला सा समूरन मुसलमान के हया नसीब फरमाए आमीन त जाओ बे जो भलो कंदे त तुजो भलो थींदो अल्लाह सही बिन सा भलाई करण जी तौफीक अता फरमाए आमीन त जाओ उन शख्स चयो याद वो शख्स पोचवे मां घरवारी के च में माफ कर जेका मुखो थी वई घरवारी थी जवे घबराए ना मां त तो सा बदलई बदला घबराए न मां तो सा बदला जे किए बदला चवे से लिखियो मथे लिखल हो तो मां एतराज नथी कया जेको मुके घोट दिनो थे बिस्मिल्लाह जेको मुके घोट दिनो थे बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर तवज्जा कर घरवारी समझाए सी पई बलाही थी दो दुनिया जे ववार जे लियासा तो के गुस्ल बिकणो पंदो तो के लटा भी तब्दील करना पंदा बाकी जकरे मुखे दुनिया वारन पुछा कई भले केडा साल गुजरी वजन मिटन माटन जकरे पुछा कई तो के बाड़ा शो नता थन उन जे घरवारी जुद तू घबरा जाए न मां चवंद में बच्चो ॾियणो अल्लाह जे हथ में आ बच्चो ॾियणो अल्लाह जे हथ में आ उन पोड़े रोई करे चयो त केतरा साल मुसा गड्डो गुजारे पर यो मुजो ऐब बेके जाहिर हां चवे दो केडा साल मुझे घरवारी मुसा गड्डो गुजारिया कदे भी मुंह में गुंज को न विदई कदे भी ना शुक्री न कई त मुजो हेड़ो हाल छो थियो मां छाजे करे पंजी जवानी तबाह बर्बाद कई जे तो मां समझा तो मुझे घरवारी जो यो अमल खोड़या सजी जिंदगी मुजो ऐब ढकई रब न जे जिस्म के ढके छड़ियो आ हां अज अर्ज तो कया त बेजा ऐब ज़ाहिर फलाण जो पुट हेड़ो फलाण जो पुट हेड़ो फलाण जी न्याणी हेड़ी बाबा मुखो मुझे पुटन जी पुछा थींदी मुखो बेजे पुटन जी पुछा मुखो मुझे न्याणन जी पुछा थींदी बेजे न्याणन जी पुछा जे करे बेजे लाए खड खोटींदे पो याद रख जाए सोना पांजो पाण खड में किर भलारी रात थी रब जे दरवाजे ते माफी वठिया अल्लाह त परचण जला तैयार हुआ पर असा के परचण जी नियत हुजे असा के परचण जी अल्लाह संशला तवा असा के या समझ दे त हिन जिंदगी जे ला न सोचो पर कब्र ए आखिरत वाली जिंदगी जे ला सोचो आवा सही अल्लाह से चला साके मौलवी कासिम मुनीर साहब जा बयान हलाइंदो न पुराना जे के वेजा बयान सभई जन मौत जे हिसाब सा जन अगते तैयारी जे हिसाब सा हर कोई शय हलियो अजो आयो सुबाने को न हुंदास अब अजो आयो सुबाने को न हुंदास कम अज कम जिंदगी गुजारो त इए जे अगते लेखो त न करे हा बाबा 15 शाबान जी रात माफी मिलंदी ये नाए त जको व्याज जो खादो से बस माफ थी विंदो जको शराब पीतो थे सच्ची दिल सा तौबा कंदे अगलन शैन के छडण जो इरादो कंदे त माफी मिलंदी न्याणन के हक दींदे त माफी मिलंदी हक न दींदे त माफी न्याणी पढ़ाईंदे त माफी मिलंदी पर न्याणियों घर में बैठियो न जवानियों उनके न पढ़ाईंदे त माफी दाबा उनके न पढ़ाईंदे हाज करे इरादो कंदे त बियर शादन में दोल शरनायो कुछ न हुंदियो त माफी मिलंदी पर जकने सागा लाटो सागा चुग हुंदा त पो माफी मता समझे मत 33 दफा सुभान अल्लाह पढ़ा 33 दफा अल्लाह अकबर सब कुछ माफ वल मुंड वरी यारी वरी सोरी शाबान को मथे साल जुदा हिसाब न बाबा ई अटकला तू मां करे सकोंदा पर रब जे जात के सजी खबर जो इंशाअल्लाह
बच्चन जा हक भी अदा कंदासीं, पुटन जा हक भी अदा कंदासीं, चो न्याणियुनि जा हक भी अदा कंदासीं। नौजवानो वॾनि जी पारत अबी अम्मा जी पारत नरन जायो अबी अम्मा दाऊं ते मिलन रड़ियूं था कनि पोड़ा वीचारा रोवन था यार पुट जी दां जो पीउ ॾे त बचो छा पीउ जो रोई चवे त मुंहिंजे पुट सां मुंहिंजे पुट मूंसां हे कहर कयो मां जो रोई दां ॾे त बि क़यामत कहिड़ी थींदी आहे। हाँ मां वाइज़न में चवंदो रहंदो आहे तव्हां ॿुधंदा रहंदा हो ज़ाल जो बि हक़ आहे पर पीउ मां जो हक़ समूरन खां मथे आहे। पीउ मां जो हक़ समूरन खां मथे आहे। हर गुनाह खां बचो बुराई खां बचो रब जे दर खे चिंबड़ो क़यामत वारा निशान आसार पिया था हलन। मस्जिदन में अचो पाण बि निमाज़ी थियो बच्चन ॿारनि खे बि निमाज़ी बनायो। ॿुधो हिकिड़ो मर्द सुधरियो त फर्द सुधरियो जेकॾहिं हिकिड़ी औरत सुधरी त ईअं सम्झो सॼो घर सुधरी। मुझे हिकिड़ो दोस्त आहे हाणे हुनखे ॾाढ़ी मुबारक बि आहे शादी वक़्त में ॾाढ़ी कोन शादी वक़्त में ॾाढ़ी कोन मां चयोमांसि यार खोड़ वक़्तु पोइ जो मिलियो त ॾाढ़ी हुअसि मां चयो यार ॾे ख़बर चए त हीअ ॾाढ़ी मूंखे मुंहिंजी घरवारीअ छॾाई आहे। छा हीअ ॾाढ़ी मूंखे कंहिं छॾाई आहे ऐं असां छा चवंदा आहियूं अब वॾी ॾाढ़ी आहे त पोइ ज़ाल खे नथो वणा चापाईअ सां मूंखे वणंदो हूंदो छा चवंदा आहियूं त वॾी ॾाढ़ी आहे त ज़ाल खे तव्हां सभु ओॾे ॾिसो था ॾिसो भला अब ॾाढ़ीअ जो वास्तो शादीअ सां या जेकॾहिं ॾाढ़ी ॿुधो जेकॾहिं ॾाढ़ी ठहंदड़ न हुजे हा त अलाह नबियनि खे ॾाढ़ी न ॾे। हाणे हेड़े फितने वारे दौर में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हो मेहंदी हणंदो मां चयोमांसि यार मेहंदी छॾ या मेहंदी मेहंदी सुन्नत आहे मूंखे चए त मेहंदी छो छॾियां मूंखे चए मेहंदी छो छॾियां मां चयो अहिड़ो मामलो मसइलो थींदी चइजां हाणे अछी ॾाढ़ी आहे भला अञा बि गारियूं ॾींदी आहे छा मन कुझु फ़ाइदो थी वञे इन करे ॾाढ़ी छॾिबी न हेड़े फितने वारे दौर में ॾाढ़ी छॾिबी एतिरो चइबो वॾेरी हाणे त भला कुझु ख़्यालु कर वॾेरी कुझु हाणे त ख़्यालु इंशाअल्लाह ॾाढ़ीअ जो फ़ाइदो आहे नुक़सान न चो इंशाअल्लाह चेहरे ते सुन्नत भी हुंदी अल्लाह से पैसो ॾेव त भले पार भी वञो मस्जिद मदरसनि खे आबाद भी कयो। हे मदरसो तव्हांजे वॾनि जी निशानी आहे छा बा हे मदरसो तव्हांजे ॿाहिरनि आलमनि सां भी तावन कयो पर तव्हांखे हिन पाड़े पंहिंजे घर सां तावन जी सख़्त ज़रूरत आहे। छा बा असांखे पंहिंजनि जे ॾियण जे लिहाज़ हथ ढकंदा असांखे पंहिंजनि जे ॾियण जे लिहाज़ हथ ॿार खिली ॾींदा भली ॻाल्हि आहे लेखो न कर पर घणो फर्ज़ तुंहिंजो तो ते तुंहिंजनि जो अल्लाह से इन मस्जिद के आबाद करे जिन मस्जिदूं अडायूं जिन मदरसा ठाया रब उन्हनि जे मेहनत के भी शल कबूल है मंजूर फरमाए। 15 शाबान जी रात में अल्लाह सही अल्लाह केतरन के माफी दींदो आहे पर मुशरिक के माफी न मिलंदी आहे पीउ माउ जे नाफरमान के भी माफी न मिलंदी व्याजीअ के भी माफी न मिलंदी शराबीअ के भी माफी न मिलंदी मिट्री माइट्री तोड़न वाले की भी माफी सनी सुकी गाल ते मिट्री खत्म मिट्री खत्म मिट्री खत्म मिट्री खत्म न बाबा अल्लाह जो खौफ कयो रब जी ज़ात ॾाढी आहे पराए न्याणियुनि जे लाइ पराए पुटनि जे लाइ खॾा खोटींदो त उहे पंहिंजे बचनि जे लाइ मसइला थींदा। 3 कुल शरीफ़ पढ़ो साईं मुनीर रमन साहब या जेके भी ॿिया वॾड़ा वफ़ात करे आहिनि समूरन जे रूहन जे ईसार साहब जे लाइ दुआ भी करो 3 दफ़ा दुरूद पाक पढ़ो के बीमारन के मजबूरन अल्लाह से जे समूरन जे लाइ आसानी से फरमाए। बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिका खैर खल्क़ अल्लाहुम्मा वसल हज़ सवाब li arwah जमील अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अर्हम अल्लाहुम्मा जल कब्र मरौदतुम मिन रियादिल जन्नह रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा शफि आहातना वक़्ज़ि हाजातना व अद्दि दुइनना व अद्दि दुइनना रब्बिग़फिर वरहम तखैर आमीन व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़ि मुहम्मद व आलिहि ला इलाहा